أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته। यह सूरह आराफ़ 7 नंबर सूरह क़ुरान जी उन जी आयत हुई जंहिंमें शैतान जेको आहे उहो अल्लाह अज़्ज़ व जल खे चए थो त तूं मूंखे गुमराह कयो आहे, इन ई सबब जे करे तूं मूंखे गुमराह कयो आहे ऐं मां हाणे जेको आहे इंसाननि जे इन्हनि जे सिधे रस्ते ते उन्हनि खे सिधे रस्ते तां फिसलाईंदुसि, उन्हनि जे सिधे रस्ते ते बीहंदुसि, मतिलबु उन्हनि जे सिधे रस्ते खां उन्हनि खे हटाईंदुसि। इहो शैतान कंहिंखे चयो? अल्लाह अज़्ज़ व जल खे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी स्टोरी, आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा, इन्हनि जी स्टोरी सूरह आराफ़ में ऐं ॿियो डिफरेंट जॻहियुनि ते क़ुरान में अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधायो आहे। तक़रीबन 7 टाइम्स 7 दफ़ा अल्लाह सुब्हानो ताला असांखे क़ुरान में ॿुधायो आहे डिफरेंट जॻहियुनि ते। त हर जॻह ते तव्हां जॾहिं इहा स्टोरी पढ़ंदव या तव्हां ॿुधंदव त तव्हांखे अलॻि डिटेल मिलंदी, डिफरेंट पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां इहा शइ सम्झंदव। अल्लाह ताला ईअं न आहे त सूरह आराफ़ में जेका शइ ॿुधाई आहे इहा ई शइ असांखे ॿी जॻह ते हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा सलामुन अलैहा जे बारे में ॿुधायो आहे, न, हर जॻह ते तव्हांखे डिफरेंट व्यू खां उहा स्टोरी अल्लाह सुब्हानो ताला ॿुधाए थो जीअं असांखे इहा शइ सम्झ में अचे। त जॾहिं अल्लाह सुब्हानो ताला आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा खे जन्नत में मोकिलियो ऐं उनखां पोइ उन्हनि खे चयो त सॼी जन्नत मां तव्हां भले खाई पी सघो था, पर हिकिड़ो जेको वणु आहे उन मां सिर्फ़ु न खाइजो, हिकिड़े वण मां तव्हां न खाइजो। ऐं हाणे जेको असांजो खुलो दुश्मन आहे, तव्हांजो खुलो दुश्मन केरु आहे? शैतान। उनजो जेको मोटिव हुयो, उनजो जेको मक़सदु हुयो त उन्हनि खे आदम अलैहिस्सलाम खे मां उन ई वण ॾे वठी वञा ऐं बीबी सलामुन अलैहा खे त उन वण मां खारायां। उन्हनि जो जेको एम हुयो उहो एम उनजो शैतान जो जेको हुयो उहो हुयो। त अल्लाह सुब्हानो व ताला उन्हनि खे मना कयो ऐं शैतान जो जेको मक़सदु हुयो उनखे उन वण मां खाराइणो हुयो। जॾहिं शैतान जेको आहे उन्हनि खे वसवसो ॾिनो त उन्हनि जेको आहे आदम अलैहिस्सलाम बीबी हवा उन्हनि मां जॾहिं फ्रूट खाधो त अल्लाह सुब्हानो ताला सूरह बक़रा में फरमाए थो फ़अज़ल्लहुम शैतान, त शैतान उन्हनि खे जेको आहे फिसलाए छॾियो, उन्हनि खे स्लिप करे छॾियो। त हेॾो वॾो जेको أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته। इहा आयत सूरह आराफ़ जी हुई जंहिंजी माना आहे त शैतान जेको आहे उहो अल्लाह सुब्हानो व ताला सां मुख़ातिबु आहे ऐं चयाईं त उन ई सबबु जो तूं मूंखे गुमराह कयो आहे। अल्लाह सुब्हानो ताला खे शैतान चए थो उन ई सबबु जो तूं मूंखे गुमराह कयो आहे त आउं जेको आहे माण्हुनि जे सिधे रस्ते ते बीहंदुसि, माण्हुनि जे सिधे रस्ते ते बीहंदुसि, इन जो मक़सदु उन्हनि खे उतां फिसलाईंदुसि। त हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा इन्हनि जी स्टोरी अल्लाह सुब्हानो ताला असांखे सूरह आराफ़ में ॿुधाई आहे। ऐं इन खां अलावा डिफरेंट प्लेसिस ते क़ुरान में असांखे ॿुधायो आहे त आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जे बारे में। त उन में डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां जॾहिं इहा स्टोरी पढ़ंदव या तव्हां ॿुधंदव त हर स्टोरी में हर जॻह ते अल्लाह सुब्हानो ताला साॻी स्टोरी ॿुधाई आहे, पर डिटेल्स असांखे जेके ॿुधायूं उहे डिफरेंट ॿुधायूं। हिकिड़ी एंगल खां हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते ॿी एंगल खां तव्हां ॿिए व्यू खां तव्हां उन स्टोरी खे ॾिसंदव त जीअं तव्हांखे इहा स्टोरी सम्झ में अचे। त जॾहिं आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा उहे जॾहिं जन्नत में हुया सलामुन अलैहा, त उन्हनि खे अल्लाह सुब्हानो ताला चयो तव्हां सॼी जन्नत में जेके बि वण आहिनि जेका बि शइ कयो, पर हिकिड़े वण मां सिर्फ़ु हिकिड़ो जेको वणु आहे उनजो फ्रूट तव्हां न खाइजो। ऐं जेको असांजो तव्हांजो खुलो दुश्मन आहे उहो केरु आहे? शैतान। शैतान जो जेको मोटिव हुयो, शैतान जो जेको मक़सदु हुयो त आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा उन वण मां खाइनि। उनजो जेको सभ खां वधीक जेको शैतान जेको मोटिव हुयो उहो उन वण मां खाइणु। हाणे जॾहिं जन्नत में हिकिड़ो को वणु न हूंदो
जन्नत में बिलियंस ऑफ ट्रीज़ हूंदा, एतिरा वण हूंदा जो काउंट नथा करे सघूं, काउंटलेस वण हूंदा। छो जो अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो जेको फ्रूट तव्हां हिते खाओ था ऐं तव्हांखे उहो फ्रूट वणे थो, तव्हां जेके जॾहिं जन्नत में साॻियो फ्रूट मिलंदो त तव्हां जेको आहे उन वक़्तु उहो फ्रूट खाईंदव त तव्हां चवंदव इहो मां दुनिया में बि खाधो, पर हिते जेको टेस्ट आहे उहो उनजो तमामु बहितरीनु टेस्ट आहे। त इन करे अल्लाह सुब्हानहू व तआला जन्नत में हर क़िस्म जो गोश्त बि रखियो आहे, हर क़िस्म जा परिंदा उन्हनि जो गोश्त रखियो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला जन्नत में नहरूं आहिनि, हर शइ अल्लाह सुब्हानहू व तआला जन्नत में रखी आहे जेका हिन दुनिया में अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां ऐं असां जेका शइ ॾिसूं था, जेका असांखे शइ पसंदि अचे थी, उहे सभु शयूं जन्नत में आहिनि ऐं उहे वधीक घणे सुठे दर्जे में आहिनि। ईअं न आहे त जीअं हिते तव्हां गोश्त खाओ था उनजो टेस्ट तव्हांखे अचे, तव्हां जन्नत में खाओ उनजो टेस्ट तव्हांखे उहो ई अचे, न, उते जेको टेस्ट हूंदो उहो इलाही दर्जा वधीक हूंदो। त जॾहिं सभु शयूं एतिरा वण जेके हुया उन मां सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़े वण खां झलियो ऐं शैतान जो मक़सदु छा हुयो, उन्हनि आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा खे उन वण ते वञी बीहारणु। त उन खां पोइ सूरह बक़रा में अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो फ़अज़ल्लहुम शैतान, त शैतान उन्हनि खे फिसलाए छॾियो, कंहिंखे, आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा खे शैतान उन्हनि खे फिसलाए छॾियो ऐं उन्हनि जेको आहे उन्हनि वण मां उहो फ्रूट खाधो। जॾहिं उन्हनि वण मां उहो फ्रूट खाधो त उहो जॾहिं दुनिया में हिते ॾिसो था इंसान जेके आहिनि उहे असां हर क़िस्म जो गुनाह कयूं था, हिक ॿिए जो क़त्ल करणु, चोरी करणु, ज़ना करणु, हर क़िस्म जो गुनाह हिन दुनिया ते थिए थो। पर इहा अल्लाह सुब्हानहू व तआला ईअं नथो चए त शैतान तव्हांखे फिसलाए थो। ऐं हिस्ट्री में तारीख़ में सभ खां वधीक वॾी ॻाल्हि जेका हुई, जेको आदम अलैहिस्सलाम जेको आहे उन मां फ्रूट खाधो त अल्लाह सुब्हानहू व तआला फ़ैसिलो कयो त उन खां पोइ उन लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो त शैतान जेको आहे उन्हनि खे फिसलाए छॾियो, सिर्फ़ु उन्हनि खे स्लिप करे छॾियो त उन्हनि जेको आहे उन फ्रूट खाधो। अच्छा, जॾहिं हाणे फ्रूट खाधऊं त थियो छा? हाणे शैतान खे ख़बर हुई त जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा खे अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे जंहिं शइ खां मना कयो आहे मां उहा शइ कराईंदुमि त थींदो छा, इहा शइ शैतान खे ख़बर हुई। ऐं शैतान उन्हनि खे चयो छा, शैतान चयो त कसम खणी उन्हनि खे चयईं त अगरि तव्हां, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे इन शइ खां मना इन करे कयो आहे छो जो तव्हां अगरि इहा खाईंदव त तव्हां फ़रिश्ता थी वेंदव या वरी तव्हां जन्नत में परमानेंट रेज़िडेंस, मतिलबु हिते तव्हां परमानेंटली जन्नती थी वेंदव, जन्नत में रहंदव, तव्हांखे दुनिया में न वञिणो पवंदो। इन करे अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे इन शइ खां मना कयो आहे। हाणे सॼियूं हलाल शयूं छॾे करे शैतान हिकिड़ी हराम शइ ॾे वठी आयो, जंहिंखां अल्लाह सुब्हानहू व तआला मना कयो उन्हनि खे, उन्हनि ॾे वठी आयो ऐं उन सां प्रॉमिस कई, उन सां अल्लाह जो कसम खई त मां सच थो ॻाल्हायां त तव्हां इन करे इन खां अल्लाह ताला झलियो आहे छो जो तव्हां फ़रिश्ता थी वञो या वरी तव्हां जन्नत में परमानेंट रहंदव, फ़रिश्ता हूंदव तॾहिं बि जन्नत में ई हूंदव, या वरी अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां खाओ त इन मां परमानेंट जन्नत वारा थी वञो। इन करे अल्लाह ताला तव्हांखे इन शइ खां मना कयो आहे, छो जो अल्लाह ताला तव्हांखे ठाहियो आहे दुनिया जे लाइ, अगरि तव्हां हिन मां खाईंदव त तव्हां जन्नत में परमानेंट रहंदव। त इहा शइ जॾहिं उन्हनि खे एतिरे पक सां शैतान उन्हनि खे चयो त आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा उन्हनि मां फ्रूट खाधो त थियो छा? जीअं शैतान आहे उहो उनजो मेन पर्पज़ छा हूंदो आहे त जेके बुरा अमल आहिनि उन्हनि खे सुठो करे ॾेखारींदो आहे ऐं सुठनि अमलनि खे बुरो करे ॾेखारींदो आहे। जॾहिं को माण्हू का सुठा अमल करे थो त ऐं उहो सुठा अमल करे थो, उनखे सुठायूं सुठियूं थी नज़र अचनि, इन जो मक़सदु अल्लाह जी रहमत उनजे मथां आहे, उहो सिधे रस्ते ते आहे। पर जॾहिं को माण्हू आहे उनखे बुरायूं बुरियूं थियूं नज़र अचनि, इहो बि अल्लाह जी रहमत आहे उनजे मथां। पर को माण्हू आहे जंहिंखे बुरी शइ जेका आहे उहा सुठी थी लॻे ऐं सुठी शइ उनखे जेको आहे ख़राबु थी लॻे। अल्लाह सुब्हानहू व तआला उनजे लाइ जेके हलाल शयूं कयूं आहिनि उहे छॾे करे माण्हू हराम शयुनि जे कढ थो वञे, जेके अल्लाह सुब्हानहू व तआला मना कयूं आहिनि ऐं उनखे उन्हनि शयुनि खे मज़ो थो अचे, उनखे उहे शयूं वणनि थियूं ऐं उहे शयूं उनखे अट्रैक्ट थियूं कनि। त इन जो मक़सदु जेको आहे शैतान उनखे पंहिंजे जेको आहे चाल में या पंहिंजे शयुनि जाल में फासाए छॾियो आहे। जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो भई ज़य्यन लहुमु शैतानु आमालहुम, शैतान जेको आहे उनजा अमल उन्हनि खे ज़य्यन डेकोरेट मतिलबु डेकोरेट करे ॾेखारींदो, उन्हनि खे उन्हनि में ज़ीनत ॾेखारींदो, उन्हनि में ख़ुशियूं ॾेखारींदो या उन्हनि खे उन में
इलाही माण्हू आहिनि जेके तव्हां चवंदव त इहे शयूं ग़लति आहिनि, तव्हांखे ईअं न करणु घुरिजे, त माण्हू चवंदा छो तूं जेको आहे तोखे मूंखां साड़ थो थिए त मां इहा शइ कयां थो। हालांकि तव्हांखे ख़बर आहे त उहो माण्हू ग़लति करे रहियो आहे, पर जॾहिं उहो माण्हू को ग़लति कमु कंदो ऐं तव्हां उनखे सही करण जी कोशिशि कंदव, चवंदा तोखे मुंहिंजी ख़ुशी मां साड़ थो थिए, मां ख़ुशि थो थियां, इन करे तोखे जेको हसद थो थिए ऐं तूं मूंखे ख़ुशि नथो ॾिसणु चाहे। अगरि तव्हांजी ख़ुशी हराम शयुनि करण में आहे त उहा ख़ुशी ख़ुशी न आहे। उहा ख़ुशी सिर्फ़ु उन मूमेंट लाइ हूंदी जॾहिं उहो मूमेंट ख़तमु थींदो, जॾहिं उहो टाइम ख़तमु थींदो, पोइ जेका उनजो डिप्रेशन या उनजी जेके बाद वारा इफेक्ट्स आहिनि उहे तव्हांखे ई ख़बर हूंदी, उहो दुनिया न सघंदी। छो जो माण्हू असां जेके आहियूं इंसान दुनिया खे हमेशह पंहिंजी सुठायूं ई ॾेखारींदा आहियूं, पर जॾहिं उनखां पोइ बैकग्राउंड वारी शयूं हूंदियूं आहिनि उहे जेके आहिनि उहे दुनिया खे न ॾेखारींदा आहियूं। उहे सिर्फ़ु असांजे दिलि में, असांजे ज़हन में इहे शयूं वधी करे पोइ डिप्रेशन, एंज़ाइटी, इहे शयूं जेके आहिनि उहे वधंदियूं आहिनि। त शैतान जेको आहे उन्हनि खे चयो त तव्हां हिन वण मां खाओ। जॾहिं आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा उन वण मां खाधो त थियो छा त उन्हनि जे जेका जिस्म जो पर्दो हुयो उहो हली वियो, उन्हनि जी जिस्म जो पर्दो हलियो वियो। जॾहिं पर्दो हलियो वियो त उन्हनि छा कयो, मिन वर्रक़िल जन्नत, त उन्हनि जेको आहे जेके जन्नत जा जेके पता आहिनि उहे खणी पंहिंजे मथां चिपकाइण लॻा। त उन्हनि जी जेका हया आहे, हिकिड़ो इहा शइ हिकिड़ी जीअं नंढो ॿारु आहे, नंढे ॿार में बि हिकिड़ो अलाह सुब्हानो ताला इंसान में फितरी तौर ते हिकिड़ो हया रखियो आहे। जीअं नंढो ॿारु आहे, अगरि माउ उनजे कपिड़ा थी मटाए, उनजो वॾो भाउ या वॾी भेण या उनजो पीउ कमरे में अंदरि दाख़िल थो थिए त उहो नंढो ॿारु या पर्दे जे पोयां लिकी वेंदो या टॉवल खणी पाण खे ढकींदो। त अलाह ताला इंसान में फितरी तौर ते हिकिड़ो हया रखियो आहे हर इंसान में। त उहा जेको हया आहे, जॾहिं उहो हया ख़तमु थो थिए त माण्हू उनखे असां चवंदा आहियूं बेहया। त जॾहिं उन्हनि वण मां उहा शइ खाधी, फ्रूट खाधो, त उन्हनि जो जेको हया आहे उहो जेका शइ शैतान ख़तमु कराई। त उन्हनि जेको आहे जेके जन्नत जा पता आहिनि उहे पाण खे जेको आहे उन सां पाण खे ढकणु लॻा। त शैतान जो पर्पज़ छा आहे, पर्पज़ छा हुयो त इंसान मां हया ख़तमु थिए। तव्हां ॾिसंदव जॾहिं इंसान मां हया ख़तमु थींदो, उन मां शर्म ख़तमु थी वेंदो, त हर उहो अमल कंदो ऐं उन अमल खे जेको ख़राबु अमल आहे जंहिंखां अलाह सुब्हानो ताला झलियो आहे, हर उहो अमल इंसानु कंदो ऐं उनखे सही नमूने साबित करण जी कोशिशि कंदो त इहो अमल जेको आहे मां सही थो कयां। छो सभु जो कनि था, मां कयो त गुनाह थी पियो, हुन मां को खून थोरी थो कयां, मां को क़तल थोरी थो कयां, मां को ज़ना थोरी थो कयां, इहो त नंढो अमल आहे। त शैतान जो मेन मक़सदु छा आहे, शैतान जेको आहे वसवस लहुमुश शैतान, अलाह सुब्हानो ताला असांखे असांजे दुश्मन जे बारे में ॿुधायो आहे त तव्हांजो जेको दुश्मन आहे उन जी जेका ज़हनियत आहे, उन जी जेका थिंकिंग आहे, उन जी जेका सोच आहे, जॾहिं तव्हांखे पंहिंजे दुश्मन जे बारे में ख़बर हूंदी, इहो आसानु थी वेंदो तव्हांजे लाइ त तव्हां पंहिंजो पाण खे उनखां प्रोटेक्ट कयो। जॾहिं तव्हांखे उनजो अटैक थिए तव्हां उनखे प्रोटेक्ट कयो। जॾहिं तव्हांखे लॻे तव्हां जेको आहे दुश्मन तव्हां ते अटैक थो करे, तव्हांखे ख़बर हुजे तव्हां पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट कीअं कयो। त अलाह सुब्हानो ताला तव्हांखे शैतान जे ज़हनियत जे बारे में ॿुधायो आहे त शैतान जेको आहे उहो करे छा थो, उहो करे थो वसवस लहुमुश शैतान। शैतान जेको आहे वसवसा थो पैदा करे। शैतान जेको आहे आदम अलैहिस्सलाम बीबी सलामुन अलैहा खे वसवस जो मक़सदु छा आहे, वसवस जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾे शैतान अचे थो, तव्हांजे ज़हन में का शइ ख़राबु फीड थो करे ऐं उनखां पोइ तव्हां सिधे रस्ते ते हलो था, तव्हां चओ था औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, 70 गज़ परे थो हली वञे, पर उनखां पोइ इन जो मक़सदु इहो न आहे त उहो वरी न ईंदो। उनजो मक़सदु इहो आहे सिर्फ़ु तव्हांजे ज़हन में उहा ख़राबु शइ फीड करे ऐं पोइ पासे थी वञे, वरी कुझु अरसे खां पोइ वरी अचे, वरी उनखां पोइ फीड करे, वरी पासे थी वञे, वरी छो जो शैतान में जेतिरो सब्र आहे इहो केतिरो कंहिंमें बि कोन्हे। उहो जेको आहे अची करे तव्हांखे उहा शइ ॿुधाईंदो ऐं तव्हांजे ज़हन में ग़लति ॻाल्हि फीड कंदो जेसि ताईं की तव्हां उहा ग़लति ॻाल्हि वञी कयो न। पोइ तव्हां ॾिसंदव आस्ते 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 जेके तव्हांखे शयूं ग़लति बि लॻनि उहे तव्हांखे सही लॻणु लॻंदियूं, हालांकि उहे शयूं ग़लति ई आहिनि। पर जॾहिं शैतान जेको आहे उहो तव्हांखे ग़लति ॿुधाए करे उहो तव्हांखे ग़लति रस्ते ते वठी थो वञे, त कहिड़ी शइ असांखे वापसि वठी अचे, कहिड़ी शइ। अलाह सुब्हानो ताला चए थो क़ुरान खे मज़बूती सां पकड़ियो, क़ुरान जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, तव्हांखे कोई बि दुनिया में हिलाए न सघंदो। अलाह अज़्ज़ वजल असांखे जेके शयूं ॿुधायूं आहिनि, वरी उन्हनि शयुनि जो अलाह सुब्हानो ताला असांखे इहो बि ॿुधायो आहे त निमाज़ ऐं क़ुरान खे जॾहिं कोई सम्झी पढ़े थो, उन ते अमल करे थो, त तव्हांखे हिन दुनिया में कोई बि नथो फिसलाए सघे, कोई बि नथो फिराए सघे। पर ईअं न आहे त मां क़ुरान पढ़ी छॾे ॾिनो
त बसि मां क़ुर हिकिड़ो पढ़ियो सम्झियो ऐं उन खां पोइ मूंखे ख़बर पइजी वई दीन छा आहे। मां क़ुर मां पंहिंजे मक़सद जूं शयूं कढियूं, सही छा आहे ख़राबु छा आहे। उन खां पोइ बसि मां हाणे क़ुर न पढ़ंदुमि। मूंखे हाणे शैतान कुझु नथो करे सघे। मां हाणे सिधे रस्ते ते आहियां, मूंखे सही ऐं ख़राब जी ख़बर आहे। न, ईअं नाहे। इहा शइ ईअं नाहे। अल्लाह सुब्हानहू व तआला 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु कई आहे। इन जे करे जो असां उहा शइ रिपीट कयूं त अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुर में छा थो चए। असां हर रकात में सूरह फ़ातिहा पढ़ंदा आहियूं त सूरह फ़ातिहा में छा आहे। सभ खां पहिरियां असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। शैतान जो ॿियो मक़सदु छा आहे त इंसान खे नाशुक्रो करणु। अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो तव्हां बार बार अल्हम्दुलिल्लाह चओ, मतिलबु अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं अल्लाह जी तारीफ़ कयो। अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुक्र अदा कयो ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी तारीफ़ कयो। त इहे शयूं जेके आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे चए थो बार बार रिपीट कयो त तव्हां जेको आहे बुराई खां बचंदव। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे हर क़िस्म जी बुराई खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह ताला असांखे इहे शयूं ॿुधायूं आहिनि त असां इन्हनि शयुनि खां पंहिंजो पाण खे कीअं प्रोटेक्ट कयूं, पंहिंजो पाण खे बि कयूं। ऐं अगरि तव्हां प्रोटेक्टेड आहियो, इन जो मक़सदु इहो न आहे त सिर्फ़ु तव्हां सही आहियो, तव्हांजी इहा बि जवाबु आहे त तव्हां ॿियनि खे ॿुधायो, तव्हां ॿियनि खे बि सही ॻाल्हि ॿुधायो ऐं उन्हनि खे बुराई खां जेको आहे बुराई जेका कनि था उन्हनि खे बुराई खां रोकियो। अहिड़े नमूने जीअं उन्हनि खे ईअं बि न लॻे त तव्हां उन्हनि खे घटि था महसूसु करायो ऐं तव्हां वधीक आहियो। तव्हां उन्हनि खे अहिड़े नमूने प्यार सां मोहबत सां जीअं उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। जीअं सूरह यूसुफ़ में याक़ूब अलैहिस्सलाम खे जॾहिं यूसुफ़ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॿुधायो त मां ख़्वाबु ॾिठो आहे, त याक़ूब अलैहिस्सलाम चएसि त पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ, पंहिंजे भाइरनि खे इहो ख़्वाबु न ॿुधाइजांइ। त पंहिंजे भाइरनि खे ख़्वाबु इहो छो न ॿुधाइजांइ। याक़ूब अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त उन जा जेके पुट आहिनि, मतिलबु यूसुफ़ अलैहिस्सलाम जा ॿिया भाइर, उहे भाइर ख़राबु न आहिनि, पर असुलु दुश्मन केरु आहे, शैतान आहे। पंहिंजे भाइरनि खे इहा शइ न ॿुधाइजांइ, छो जो तुंहिंजा जेके शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे। त तव्हां ॾिसंदव भाइर पाण में विढ़ंदा आहिनि, ख़ानदाननि में झगड़ा थींदा आहिनि, हया इंसान में ख़तमु थी वियो आहे, नंढे वॾे जो अदब ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं असांजा अमल ख़राबु थींदा आहिनि त पोइ तव्हां शयूं ॾिसंदव, नंढे वॾे जो अदब ख़तमु थी वेंदो, किथे छा ॻाल्हाइणु घुरिजे, किथे चुप रहणु घुरिजे, ऐं हराम छा आहे, हलाल छा आहे, ऐं ई जेके फैमिलीज़ में झगड़ा थींदा आहिनि, इहे शयूं छाजे करे थींदियूं आहिनि, जॾहिं इंसान जो हया ख़तमु थी वेंदो आहे। शैतान जॾहिं असां गुनाह कंदा आहियूं, जॾहिं असां उन्हनि अमलनि ते हलंदा आहियूं, जेके उन्हनि शयुनि उन रस्ते ते हलंदा आहियूं जंहिं रस्ते खां अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे झलियो आहे, त असांजा जेके आहिनि आमाल अहिड़े नमूने ख़राबु थी वेंदा आहिनि। ऐं असां जेको आहे उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त उहो माण्हू ॻाल्हाईंदो, जॾहिं बि ॻाल्हाईंदो त अहिड़े नमूने ॻाल्हाईंदो, पंहिंजे प्यारनि सां बि ॻाल्हाईंदो, तव्हांखे महसूसु थींदो त उहो अहिड़े नमूने थो ॻाल्हाए, हिनखे अहिड़े नमूने ॻाल्हाइणु न घुरिजे। जॾहिं टियों माण्हू ॿुधंदो त उहो ॾिसंदो त हिनखे अहिड़े नमूने ॻाल्हाइणु न घुरिजे। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे हर क़िस्म जी बुराई खां, असांखे पंहिंजे दुश्मन खां, शैतान खां बचाए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़ानी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।